नाज़रीन अहम ख़बर वासा शेयर कंदासीं। खैरपुर में शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ मरकज़ी सेक्रेटरी जनरल शौकत नूनारी ऐं शहीद डॉक्टर अजमल सावंत जे वॾे भाउ डॉक्टर तारिक सावंत जे अॻवानी में मरियम तोप खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां अपडेट कयूं पिया। खैरपुर में शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ मरकज़ी सेक्रेटरी जनरल शौकत नूनारी ऐं शहीद डॉक्टर अजमल सावंत जे वॾे भाउ डॉक्टर तारिक सावंत जे अॻवानी में मरियम तोप खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर में शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ मरकज़ी सेक्रेटरी जनरल शौकत नूनारी ऐं शहीद डॉक्टर अजमल सावंत जे वॾे भाउ डॉक्टर तारिक सावंत जे अॻवानी में मरियम तोप खां प्रेस क्लब ताईं एहतजाज रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। खैरपुर में शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मरकज़ी सेक्रेटरी जनरल शौकत नूनारी ऐं शहीद डॉक्टर अजमल सावंत जे वॾे भाउ डॉक्टर तारिक सावंत जी अॻवानी में मरियम तोप खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे खैरपुर में सिंध न्यूज़ रिपोर्टर अली जाफ़री सां। अली, अपडेट कजो इन ख़बर जे बारे सां। अजमल सावंत जे नाख़ून सां इंसाफ़ ऐं कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ JWC जे मरकज़ी ऐलान वारो सिलसिलो जेको आहे जारी आहे। हिन वक़्तु जेको आहे खैरपुर प्रेस क्लब खां मरियम तोप ॾांहुं जेको आहे रैली रवानी थी चुकी आहे। रैलीअ जी अॻवानी जेको आहे JWC जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी शौकत नूनारी ऐं शहीद अजमल सावंत जो वॾो भाउ जेको आहे डॉक्टर तारिक सावंत जेको आहे करे रहियो आहे। जॾहिं त रैलीअ में जेको आहे सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻुवान शाइर अदीब साफ़िन जेको आहे वॾे अंग में शिरकत कई आहे। मुज़ाहिरीन जो जेको आहे चवणु आहे त जेसि ताईं जेको आहे शहीद डॉक्टर अजमल सावंत सां हुनजे खून सां जेको आहे इंसाफ़ न थींदो, जेसि ताईं जेको आहे कातिल गिरफ़्तार न थींदा, तेसि ताईं ही एहतजाज जो जेको आहे सिलसिलो सॼे सिंध में जेको आहे सॼे सिंध जे शहरनि में जारी रहंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी अली जाफ़री हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।